बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मज़मून है कराची जो शहर। आपसे गुजारिश है कि चैनल को लाइक और सब्सक्राइब ज़रूर कर दीजिएगा। कराची के बारे में जिसको सिंधी में ऐसे लिखना हो वो इस साइट से जो है वो हेल्प ले सकते हैं। कराची पाकिस्तान जो सभ खां वॾो शहर ऐं तिजारती सनती ऐं वापारी मर्कज़ आहे। कराची जो पुराणो नालो कलाची आहे। कराची दुनिया जो ॿिए नंबर ते वॾो शहर आहे। कराची में हर क़ौम, हर मज़हब ऐं हर नस्ल जा माण्हू आबाद आहिनि। कराची हिकु तमामु सुहिणो शहर आहे। कराची खे रोशनियुनि जो शहर बि चइजे थो। कराची तालीम जी ज़रूरियात जे हिसाब सां बि हिकु मयारी शहर आहे। कराची में हर क़िस्म जी तालीम हासिलु करण जी सहूलियत मौजूदु आहे। कराची हिकु मुकमल तफ़रीह गाह बि आहे। हिते तमामु घणियूं घुमण जूं जायूं बि आहिनि, जंहिंमें क्रिप्टन, कारसाज़, क़ाइदनि मज़ार ऐं ॿियूं बि तमामु घणियूं सुठियूं तफ़रीह गाहूं मौजूदु आहिनि। कराची में वॾा वॾा इस्पताल ऐं इलाज मुआलजे लाइ क़ाबिल डॉक्टर आहिनि। हिते हर क़िस्म जो ऐं हर बीमारी जो इलाज कयो वञे थो। कराची में आबादी बि तमामु घणी आहे, जंहिं करे ॾिनल वसीला घटि आहिनि। कराची में दुनिया जी सभ खां वॾी बंदरगाह बि आहे। कराची असांजो प्यारो शहर आहे। असीं कराची जा रहाकू आहियूं ऐं कराची सां मुहबत कयूं था। रब साईं असांजे शहर खे आबाद रखे। थैंक यू फॉर वॉचिंग।